स्कूल, ऑफिस या कंहिं बि कमकार तां वापसि घर में दाख़िल थियण सां ई माउ जो इहो जुमिलो त सभु कंहिं ॿुधो हूंदो त पहिरियां हथ मुंहुं धो, कपिड़ा तब्दील कर, पोइ ॻाल्हायूं था। जंहिं जे जवाब में अक्सर माण्हू इहो ई चवंदा आहिनि त अञा हाणे त पहुतो आहियां, थोरो साहु खणी वठां। पर का बि माउ तेसि ताईं आराम नाहे कंदी जेसि ताईं उन जा ॿार हथ मुंहुं धोई ऐं कपिड़ा तब्दील न करे वठनि। सिहत जे माहिरनि माउ जी इन नसीहत जे हवाले सां वॾी तहक़ीक़ खां पोइ इन जा फ़ाइदा ॿुधाया आहिनि, जिन बाबति अॼु असां अव्हांखे ॿुधाईंदासीं। माहिरनि जो चवणु आहे त जॾहिं बि को ॿार या माण्हू स्कूल या ऑफिस जे लाइ घर खां तयार थी निकिरंदो आहे त पाण खे स्मार्ट ऐं एक्टिव ॾेखारींदड़ लिबास पहिरे निकिरे थो। आम तौर ते इहे कपिड़ा एतिरा आराम ॾींदड़ नाहिनि हूंदा जेतिरा घर में पाइण वारा कपिड़ा हुजनि था। स्कूली तोड़े ऑफिस ड्रेस पाइण खां पोइ माण्हूअ जो जिस्म ॿधल हूंदो आहे, जंहिंसां न रुगो बेचैनी थिए थी पर तिबी हवाले सां बि इन जा नुक़सान हूंदा आहिनि। सख़्त कपिड़ा, पेंट शर्ट ऐं बेल्ट वग़ैरह जिस्म में रत जे वहकरनि में ॾुखियाईअ जो सबब बि हूंदा आहिनि त इन्हनि सोढ़नि कपिड़नि पाइण जे करे जिस्म खे हवा बि नाहे लॻंदी, जंहिंजे करे घर पहुचण सां ई फौरी तौर ते ॿाहिरिनि कपिड़नि खे मटाइण ज़रूरी हूंदो आहे। इन सां गॾु सॼे ॾींहं जी ॿाहिरीं गदिलाण ऐं जरासीम बि इन्हनि कपिड़नि ते लॻी वेंदा आहिनि जेके घर जे ॿियनि भातियुनि ताईं पहुची सघनि था। इन जो मतिलबु इहो थियो त फौरी तौर ते कपिड़ा मटाइण सां तव्हां न रुगो पंहिंजे घर भातियुनि जी सिहत जो बि ख़्यालु रखंदा आहियो। जदीद तहक़ीक़ मां इहो साबित थियो आहे त रेशमी, नायलॉन ऐं जीन्स समेत ॿियनि थुल्हनि कपिड़नि में मुनासिब हवा गुज़रण जो इंतज़ाम नाहे हूंदो। इहो ई सबबु आहे जो जिस्म मां निकिरंदड़ पघर कपिड़नि जे अंदरि ऐं जिस्म में ई जज़ब थींदो रहंदो आहे, जेको मुख़्तलिफ़ बैक्टीरियाज़ में वाध वेझ जो सबबु हुजे थो। जेकॾहिं कपिड़नि खे फौरी तौर ते तब्दील न कजे त जिस्म ते ख़ारिश ऐं चमड़ीअ जूं ॿियूं बीमारियूं थी सघनि थियूं। इन खां सवाइ बेल्ट वारा सख़्त कपिड़ा जिस्म जे ॿियनि हिस्सनि समेत मादे ते बि दॿाउ जो सबबु हूंदा आहिनि, जंहिंजे करे अक्सर टाइट कपिड़ा पाईंदड़नि खे हाज़मे जा मसइला बि थी सघनि था। सोढ़नि कपिड़नि जे करे माण्हू कुर्सीअ खां सवाइ ॿी कंहिं बि जाइ ते सवलाईअ सां वेही नाहे सघंदो, जेको हाज़मे जी ख़राबी समेत जिस्म ऐं चेल्हि में सूर जो सबबु हूंदो आहे। इन करे घर में दाख़िल थियण सां कपिड़ा मटाइण वारी माउ जी नसीहत ते एतिराज़ करण बदिरां फौरी तौर ते कपिड़ा तब्दील करे पंहिंजो पाण खे मुख़्तलिफ़ मसइलनि खां महफ़ूज़ रखणु घुरिजे।